ऐं जामशोर जो दोस्त शेख अब्दुल्ला कोस्तानी जेको सालनि खां हिते जेको आहे थो बेवा औरतुनि खे जेको आहे थो सामान ॾियणु नौजवान छोकरनि खे नियाणियुनि खे जेको आहे थो शादियूं कराइनि जंहिंजो 1.25 ताईं तादाद आहे। हिन खे सलाम ऐं जस ॾियूं था, उहो बि असां खां हिते ॾिठल आहे ऐं काफ़ी हिन जेको आहे घरड़ा ठाराए ॾिना आहिनि इन समाजी ख़लक़ खे ख़िदमत थिए जंहिंमें हिन महिमान जेको आहे काफ़ी कराची खां ताईं जेको आहे इन महिनत करे उन्हनि जेके ताजर आहिनि वापारी आहिनि उन्हनि वटि पहुची उन्हनि खां वठी ऐं उन्हनि माण्हुनि खे जेको आहे ॾिनो आहे ऐं घर ठाराए ॾिना आहिनि। असां उन ई पंहिंजे समाजी अॻुवान शेख अब्दुल्ला कोस्तानी खे गुज़ारिश कंदासीं पंहिंजे ख़्यालनि लाइ इज़हार लाइ। शेख सिंधी साहब। महिरबानी साईं नवाज़ अबड़ो साहब, असांजी हिन अकबर महफ़िल में जेका दुनिया जो उहो तबक़ो जंहिंजे लाइ हुज़ूर सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यानी हुज़ूर साईं जी ज़ात काइनात में सभ खां मथां आहे, उन मज़दूरनि जे शान में चयो त अल कासिब हबीबुल्ला, मज़दूर अल्लाह जा दोस्त आहिनि। ऐं अॼु तव्हां हिन महफ़िल में मज़दूरनि खे यादि करे उन्हनि जे हुकूक खे उजागर करण जे लाइ अहिड़ी मानवारी महफ़िल सदाई आहे जंहिंमें असांजी तमामु मोतबर शख़्सियात शरीक आहिनि। मुंहिंजे ख़्याल में मक़ाले या कंहिं दिघी तक़रीर जो ही मौक़ो न आहे, पर हिकिड़ा अहिड़ा उसूल ऐं क़ाइदा क़ानून हिते तय थियनि त हिते जे लोकल मज़दूरनि जा के मसइला हुजनि। हिकु त असांजे इंतिज़ामिया जे हिसाब सां SSP साहब हिकिड़ा तमामु लाइक़ नौजवान यंग ऐं तमामु माण्हूअ जी असां ॾिठो आहे मुंहिंजे तजुर्बे में हिकु ॿ ॻाल्हि अहिड़ी आई जो आऊं कंहिं ग़रीब जे लाइ वटि दांह खणी वियुसि त फ़ौरन हुनजो तदारुक कयूं। इहा का मौत ते ख़ुशामद न पर शुक्रिया अदायगी आहे, छो त इस्लाम में इहो बि सेखारियो आहे त जेको इंसान जी शुक्रिया अदायगी नथो करे उहो ख़ुदा जी बि न कंदो। पर साॻिए वक़्त में असां इहो चवंदा त हुननि इहो अहसान न पर पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी कई ऐं हिकिड़ो अज़ीम पंहिंजे लाइ हिकिड़ी तारीख़ ठाही त उन ग़रीब जूं दुआऊं ज़िंदगी भर खटियूं। ईअं इंशाअल्लाह अहिड़ा जॾहिं ईमानदार ऐं चङा माण्हू असांजे दरमियान में हुजनि त के मज़दूरनि जा मसइला आहिनि, अगरि उहे रखिया वञनि, लोकल मज़दूरनि सां के परेशानी हुजनि, किथे का कंहिंजी ॾुखियाई थींदी हुजे, कंहिं ज़मीन ते घर ते प्लाट ते को कब्ज़ो हुजे, कंहिं ज़ालिम कंहिंखे तंग कयो हुजे, कंहिंसां का उहे शयूं अगरि हिते साम्हूं अचनि हिन मौक़े ते ऐं उहे बाला फ़िक्र उनखे नोटिस में वठी उन ग़रीबनि सां का भलाई थी पवे त मुंहिंजे ख़्याल में इहो मौक़े में फ़ाइदो थींदो ऐं तमामु सुठी ॻाल्हि थींदी। बाक़ी ही मज़दूरी ऐं सरमाएदारी निज़ाम ते मुंहिंजे ख़्याल में हूअं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर मूंखे जेका सफ़ा असराइतो मिसाल नज़र ईंदो आहे उहो स्टालिन जोसेफ जेॾीमहिल कुकड़ जा पर छिनी ऐं माण्हुनि जे साम्हूं उन सां ज़ुल्म करे उनखे बेपोच ऐं कमज़ोर बनाए हेठि उछलायो ऐं उनजे आॾो चंद अन जा दाणा उछलाईंदो उहो कुकड़ पहिरियों थियल अशर विसारे उन दाणनि खे चुगणु लॻो ऐं उन माण्हूअ जे साम्हूं पंहिंजो पुछ लोॾणु लॻो त उन स्टालिन जोसेफ सम्झायो त इहे जेके ज़ालिम आहिनि उन्हनि जो मिसाल ईअं हूंदो आहे त माण्हूअ खे बेपोच ऐं कमज़ोर बनाए पोइ उनखे थोरियूं इमदादूं ॾेई ख़ुशि कंदा आहिनि। सो असांखे इमदाद न घुरिजे पर मज़दूरनि खे पूरे जो हक़ु मिले। ऐं हिते जामशोरो एक्शन कमेटी असांजा दोस्त तमामु जस लहणा हिकिड़े सुठे तारीख़ी मौज़ू खे उजागर कयो अथनि। यकीनन शिगाफ़ हुजे, उन्हनि शहीदनि खे सलाम हुजे जिन पोरियतनि जे लाइ जिदोजहद कई, असां सभु उन्हनि खे सलाम पेश कयूं था ऐं उन ॾियारे ते इहो अज़म कयूं था असां सभु गॾु आहियूं मज़दूरनि सां। मज़दूरनि जा जेके बि मसइला हुजनि साईं जे थ्रू या जेके बि दोस्त साईं सां गॾु आहिनि रुब नवाज़ अबड़े साहब जे टीम में, जामशोरो एक्शन कमेटी जे सूरत में या जंहिं समाजी सूरत में उन ताईं इन्हनि ग़रीबनि जा उहे मसइला पहुचनि ऐं उनखे उजागर कजे, उन्हनि जो तदारुक थिए। मुंहिंजे ख़्याल में को अहिड़ो हिकिड़ो मिसाल तव्हां क़ाइमु करे कंहिं मज़दूर सां का ज़्यादती थियल हुजे त उहो हल कराए ॾियो त इनशाला उहो तारीख़ी कारनामो थींदो। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं मुंहिंजे ख़्याल में वक़्त जी नोयत इहा ई आहे त माण्हू इहा मुख़्तसर ॻाल्हि करे। तव्हां सभिनी जी महिरबानी। बाक़ी साईं जेको ज़िक्र कयो ख़िदमत साईं मुंहिंजा कंहिं केतिरी बि कई आहे, उन पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो आहे, पाण सुञातो आहे, पंहिंजे मथां हिकिड़ो हुन अहसान कयो आहे, कंहिंजे मथां अहसान न कयो। छो बहसियत इंसान जे अलाह साईं असांखे इहा हैसियत ऐं ताक़त अगरि ॾिनी आहे त असां हड़ा वड़ा पंहिंजे कंहिं जिस्तजू जे ज़रिए कंहिं इंसान खे फ़ाइदो ॾेई था सघूं त ख़ैरुन्नास मई यनफ़उन्नास, तव्हां मां भलो उहो आहे जेको माण्हुनि खे फ़ाइदो पुॼाए ऐं उहा कोशिशि पाण सभिनी खे करणी आहे। तव्हां सभिनी खे